उन खां पोइ लीडरशिप में आदतूं ॿियूं अचनि थियूं। हिकिड़ी स्ट्रेज जी आदत आहे, उहे त लीडर्स फ़ैसिला करे सघंदा आहिनि ऐं उन जा फ़ैसिला 4 क़िस्मनि जा हूंदा आहिनि, 4 तपासणा हूंदा आहिनि, थर्मामीटर जंहिंसां उन्हनि जे फ़ैसिलनि खे ॾिसी सघिबो आहे। हिकिड़ो त उहे एक्यूरेट फ़ैसिलो कंदा आहिनि, वक़्तु आहे तो माना सही वक़्त ते सही फ़ैसिलो। फेबरवरी थी वई, माण्हू चए त मूंखे पोखणु घुरिबी कणिक, हाणे थी वई फेबरवरी, त करे हाणे पाण वरी कणिक था पोखियूं। जवाबु आहे त हाणे फेबरवरी आहे, तव्हां नथा पोखे सघो न, कणिक सही टाइम ते पोखणी आहे। पाण मेह थींदी आहे, मेह खे वॉर थींदो, ओॾी महिल जेकॾहिं मेह खे न लॻाइबो त पाण खे ख़बर आहे, माण्हू चए अबा ग़लती थी वई, मेह खे लॻाइणु घुरिबो, मूं हुनजो आवाज़ु सही नमूने में सम्झो कोन, तंहिं करे 2 ॾींहं गुज़री विया हलिया, हाणे पाॾे ते वठी वञो। जवाबु त टाइम गुज़री वियो हलियो। सही वक़्त ते सही फ़ैसिलो लीडर्स कंदा आहिनि। ॿियो त हू दिलेराणो फ़ैसिलो कंदा आहिनि, ज़रूरतमंदाणो फ़ैसिलो कंदा आहिनि, जंहिंखे चइबो आहे बोल्ड फ़ैसिलो। लीडर्स जी सुञाणप हूंदी आहे उन टाइम ते जॾहिं दिलियूं ॾड़कंदियूं आहिनि, जॾहिं माण्हू फ़ैसिला न करे सघंदा आहिनि, उते ही ज़रूरतमंदाना फ़ैसिला कंदा आहिनि। टियों, डिघी नज़र ऐं दूर अंदेशीअ वारो दानिशमंदाना फ़ैसिलो। ओॾी महिल लॻंदो आहे त छसी ॻाल्हि आहे, ॿाराणी ॻाल्हि आहे, पर माण्हू फ़ैसिला कंदा आहिनि। जदोजहद जो पलीअ सां फ़ैसिलो कयो कालाबाग डैम जे ख़िलाफ़, जीअं असांजे तड़नि जो पाणी ख़तमु थींदो, माण्हू वेठे खिलिया जो ही धरतीअ जो तड़, कुदरत जो पाणी सो ख़तमु थींदो हलियो। 94 में पाणी बंदि थिया, 20 फुट तड़ हेठि हलिया विया, पाण ॾिठोसीं त सूरत हाल छा थी। अॻु में 40 साल अॻे न फ़क़ति ॻाल्हि करणु पर फ़ैसिलो करणु ऐं उन लाइ जदोजहदूं करणु ऐं उन लाइ माहौल तयारु करणु, जेको पलीअ साहब कयो। उन टाइम ते उन्हनि ॻाल्हियुनि खे त ॿाराणी ॻाल्हि ते सम्झो वियो, चरियाई ते सम्झो वियो, पर दूर अंदेश लीडर्स फ़ैसिला कंदा आहिनि, जेके उन टाइम ते सम्झ में न ईंदा आहिनि, बाद में सम्झ में ईंदा आहिनि त केॾो दूर अंदेशी वारो फ़ैसिलो हो। त करे उहे 20 खे नज़र में रखंदा फ़ैसिलो कंदा। चोथों नंबर जंहिं थर्मामीटर ते हिकिड़े लीडर जो फ़ैसिलो परखियो वेंदो आहे, उहा इंसाफ़ भरियो फ़ैसिलो। उन्हनि जे फ़ैसिले में इंसाफ़ ॾिसण में ईंदो आहे। पहिरें नंबर ते एक्यूरेट सही वक़्त ते सही फ़ैसिलो, ॿियो दिलेराणो ज़रूरतमंद वारो फ़ैसिलो, ॿियो डिघी नज़र ऐं दूर अंदेशी वारो फ़ैसिलो, ॿियो इंसाफ़ भरियो फ़ैसिलो। हाणे इहे जेके 4 फ़ैसिला लीडर्स करे सघंदा आहिनि, तंहिंजो पोयां रियाज़ छा आहे? उहो रियाज़ उनजो आहे, अॻे चइबो हो मेंटल अवेलेबिलिटी, हाज़िर दिमाग़ी। हाणे उहा ॻाल्हि उन खां अॻियां वधी वई आहे। 4 क़िस्म जूं हाज़िर हुजणु ज़रूरी शयूं आहिनि, उन्हनि ते हुनजी रिहर्सल हूंदी आहे, तयारी हूंदी आहे, PhD ताईं हू पहुतल हूंदो आहे, तंहिं करे हू ही फ़ैसिला करे सघंदो आहे। पहिरियों आहे हाज़िर ज़हन या हाज़िर दिमाग़। जेको बि किताब पढ़ंदो आहे उते हाज़िर दिमाग़ हूंदो आहे। ऐं गैर हाज़िरी माना छा आहे? मसलन को दोस्त हींअर हिते पाण गैर हाज़िर थियो आहे, इन जो मतिलबु त उहो ॿिए हंधि किथे हूंदो न। स्कूल में जो शागिर्द हींअर गैर हाज़िर आहे, माना ॿिए हंधि किथे आहे, वरी त न वियो आहे। उस्ताद हींअर गैर हाज़िर आहे, माना ॿिए हंधि किथे आहे। त करे वेठा हिते आहियूं, तूं हींअर वेठा पढ़ूं। गैर हाज़िरी जी माना हीअ आहे त मुंहिंजो दिमाग़ दरअसल ॿिए पासे आहे, ऐं उन ई टाइम ते उहो को पत्र को ख़त असांखे मिलियो आहे जंहिंमें अहिड़ी अधखरी लिखियल आहे जेका असांखे सम्झ में ई नथी अचे। अजीब ग़रीब माकूड़ा मुआ पिया आहिनि, पर उहो ख़त लिखियो आहे, महबूबा हाणे असीं कीअं पढ़ंदासीं? हींअर जो हींअर, हे त चिटा लफ़्ज़ आहिनि, कंपोज़ थियल आहिनि, उते असां हाज़िर दिमाग़ न आहियूं। माकूड़नि जहिड़ा अखर आहिनि, उहे उन पिरीअ जा लिखियल आहिनि, जेको असांखे वणे थो त ओॾी महिल जो ओॾी महिल असां त उनखे गौर सां 20 भेरा गौर सां पढ़ंदासीं त छा लिखे। त करे हाज़िर दिमाग़ी ऐं गैर हाज़िर दिमाग़ी जो मतिलबु आहे त उते असांजूं दिलचस्पियूं न आहिनि, उहो ॿिए पासे आहे। तंहिंमें हाज़िर दिमाग़ रहण जे लाइ माण्हू सिट सिट ते गौर कंदो आहे। जंहिं माण्हूअ पेज ते गौर कयो वियो, जे माण्हूअ जी थींदड़ गुफ़्तगू जे अंदरि जेके फ़ैसिला कंदड़ आहिनि, उहे बग़ौर जेॾी महिल ॿुधंदा आहिनि, पर पंहिंजे मक़सद खे ज़हन में रखंदा आहिनि त हिते मुंहिंजो मक़सदु छा आहे, केरु मज़लूम आहे जंहिं मज़लूम खे खटाइणो आहे। हिन किताब पढ़ण में मुंहिंजे कम जी कहिड़ी शइ आहे। हर को माण्हू पंहिंजे मफ़ादनि जी अखि जे हिसाब सां ॾिसंदो आहे। पाण पंहिंजे इनक़िलाबी मफ़ादनि जी अखि सां जेकर ॾिसूं त हिन किताब जे अंदरि इनक़िलाब आणण लाइ, पंहिंजे इलाइक़े में तब्दीली आणण लाइ, असांजा यूनिट बहितर करण लाइ, तहलीके में कमु वधाइण जे लाइ, मुंहिंजी गुफ़्तगू बहितर करण लाइ, दोस्तनि खे ट्रेन करण जे लाइ, हिते हिन जुमिले में छा आहे, उहो हुनजी मक़सद ते नज़र हूंदी आहे। अखियूं ओढ़ा में उभो तके तार, पिथूं जे पातार, पातार जे अंदरि जेको मोती पियो आहे, हंज तिन्ही जो हेरो, हिन जी ॿिए कंहिं शइ ते नज़र न आहे, हिन जी उते नज़र आहे। त करे उहा सिट सिट ते तयारी थींदी आहे। हिकिड़ो पेज खणी उहो खीसे में रखी छॾिजे, उनजी पहिरीं सीट खे बग़ौर इन मक़सद जे हवाले सां ॾिसजे, पोइ उते असांजो दिमाग़ हाज़िर थींदो। ॿिए ॾींहुं ॿी सीट, टे ॾींहुं टी सीट, चोथे ॾींहुं चोथी सीट, 30 ॾींहंनि ताईं असां जेकर डिसकंटिन्यू अमल न करियूं
त अॼु जी जदीद नफ़्सियाती सेखारण जो तरीक़ो आहे त जीअं टीबीअ जो इलाजु आहे, हफ़्तो जे करे तव्हां दवा छॾे ॾिनी त हाणे वरी डबल कोर्स करिणो पवंदो। हिकिड़ो ॾींहुं डिसकंटिन्यू न करियो, 30 ॾींहं जे करे तव्हां का बि आदत दोहिराईंदा रहो त नतीजो इहो त उहा तव्हांजी आदत बणिजी थी वञे। लाशऊर इन सां ॿधल आहे त मूं 5000 किताब पढ़िया आहिनि, उहो इहो त फलाणे ख़ान वाइदो कयो पारी, वाइदो कयो पारी, हुन हिकिड़ी सीट जो वाइदो कयो, मूंखे हिकिड़ी सीट पढ़णी आहे, उहो पारे छॾी। ॿिए ॾींहुं ॿी सीट, टे ॾींहुं टी सीट, चौथी ॾींहुं चौथी सीट। 30 ॾींहंनि खां पोइ अंदरूनी तरह तशख़ुस पैदा थींदो त उहो माण्हू आहे जेको फ़ैसिलो करियां थो त उहो पारे सघां थो। हाणे इते असांजो ज़हन हाज़िर हूंदो, जॾहिं ज़हन हाज़िर खां पोइ अॻियां जो आहे वास्तो, उहो आहे हाज़िर दिलि। किताब त गौर सां पढ़ूं पिया, पर उते असांजी दिलि आहे कान। जंहिं मक़सदु, उन मक़सद सां बि असांजी दिलि मोहबत प्यार आहे कोन, त पोइ गाॾो अॻियां न वधंदो। त करे हाज़िर दिलि जे मामले में आहे त अखि पिरीअ जी अखि में ई बि कठनि कमु, लाहे ॾे लतीफ़ चए सिसीअ सूधो चम, जे निकिरी वञे दम त अखि पिरीअ जी अखि में। ज़रूरी न आहे त मंज़िल ते पहुचे ऐं मक़सद ते पहुचे, पर जेको मक़सदु आहे तंहिंसां चाह ऐं मोहबत इन सतह जी आहे जो उते जेका असांजी अखि आहे उहा दिली अखि उते खां थिड़े नथी, मौत अची वञे थो त बि उन साॻिए मक़सद ते असांजी अखि आहे। उन खां पोइ आहे 3 नंबर ते हाज़िर फ़िक्र। हर कंहिंजो पंहिंजो आहे, पंहिंजो जेको इनक़िलाबी फ़िक्र आहे, साइंस माना फ़िक्री ऐं साइंसी इसूलनि, कानूननि ऐं ज़ाब्तनि जी रोशनीअ में दानिशमंदाना जाइज़ो वठणु ऐं तजज़ियो करणु। हाणे जो किताब असां पढ़ूं पिया ऐं सिट पढ़ूं पिया, उते असांजी दिलि बि आहे, उते हाज़िर दिमाग़ बि आहियूं, पर जेके असांजा तबक़ाती तपासणा आहिनि, असांजा जेके थर्मामीटर आहिनि, बैरामीटर आहिनि, उहे खणी आया आहियूं इनक़िलाबी। उन जे वसीले असीं तबक़ाती हवाले सां ॾिसूं पिया, साइंस जे हवाले सां ॾिसूं पिया, अॼु जी मथे काइनात जो इल्मु तंहिंजे हवाले सां ॾिसूं पिया त इंसानी नफ़्सियाती ऐं माण्हुनि ते ब्लैक होल्स जेके सिज जा वधी वञनि था, तंहिंजो कहिड़ो असरु थो पए, बर्फ़ानी दौर जेके गुज़रिया आहिनि तंहिंजा कहिड़ा असर थियनि था। जेके बि असां वटि मुख़्तलिफ़ तपासणा आहिनि, उन सां असीं जाइज़ो वेठा वठूं त पोइ हीअं थो थिए त दुनिया चवे थी त अचो त पाण हिन वाॻू खे ठीकु करियूंसि ऐं हिन क़ाबू करे वठूंसि, पर थिए थो त जीअं झींगा पाईं झोल, जुगा पाईं झोल में, ईअं न मरनि मच्छर। सबरदार समुंड जा के राऊ रंगियूं रछ, ही छारूं ऐं छछ अञा ओढ़ा आगाऊं थियो। हाणे क़ाबिलियत ऐं ॾाहप जो मामिलो आहे। राऊ रंगियूं रछ माना अहिड़ा वॾा वाज जिन खे उहो पाणीअ जहिड़ो रंग ॾिनल हुजे, जो वाॻूअ खां 1 इंच जे मुफ़ासिले ते वाज हुजे त बि वाॻूअ खे ख़बर न पवे त वाज आहे, जेसी वञी क़ाबू थिए। वॾेरनि जे विच में जिते रहण जी ज़रूरत हुजे इन अंदाज़ में त ईअं पसे पर्दा रहिजे, हुननि खे इहा ख़बर न पए त असांजा दुश्मन आहिनि। जीअं एजेंट थी ॿियनि दुनियाउनि में वञी रहिबो आहे, तीअं एजेंट थी इलाइक़नि में रहिजे। मज़हबी माण्हुनि जे अॻियां रहिजे त कीअं रहिजे, किथे कीअं रहिजे, ॾाहप जे हवाले सां उन ते नज़र, उन नमूने रहण, माण्हू उन जॻह ते अचे थो, पोइ उहो माण्हू दूर अंदेशी वारो फ़ैसिलो करे सघे थो। उहो तकिड़ो न आहे, उहो इहो न चवंदो त वाह वाह थिए, उहो इहो न चवंदो त जल्दी रिज़ल्ट मिले, उहो चवंदो त हिननि जी रिज़ल्ट मुंहिंजे मोए खां मिलंदी त बि ख़ैरु आहे। उहो माण्हुनि जी ताड़ियुनि जो मोहताज न आहे, उन जी साराहुनि जो मोहताज न आहे, उहो करे सघे थो डिघी नज़र ऐं दूर अंदेशी वारो दानिशमंदाना फ़ैसिलो। पर आख़िरी जॻह ते जिते ॾाढो ॾुखियो फ़ैसिलो थो थिए, उहो आहे इंसाफ़ भरियो फ़ैसिलो। उते असीं सम्झंदा आहियूं त ज़मीर उहो बाज़मीर अंदाज़ में फ़ैसिलो कबो आहे, ऐं ॿियो इहो त ज़मीर मुख़्तलिफ़ थियनि था, तॾहिं चइबो आहे त क़ौमी ज़मीर, अहिला इंसानी ज़मीर, हिकिड़ा ज़ाती ज़मीर थियनि था, उन में ग़लति ऐं सही जा तस्वर ज़ाती थियनि था, ख़ानदानी थियनि था, इलाक़ाई थियनि था, क़ौमी थियनि था ऐं अहिला इंसानी थियनि था। त करे जेके ग़लति ऐं सही जा तस्वर असां वटि इनक़िलाबी आहिनि, उन्हनि इनक़िलाबी इसूलनि जे हवाले सां जेको अमल कराईंदड़ असांजे ज़हन जो हिसो आहे, उनखे असीं असांजो इनक़िलाबी ज़मीर चऊं था। उहो जेको इनक़िलाबी ज़मीर आहे, तंहिंखे असीं जेकॾहिं सम्झूं त असां पोतड़ियुनि में विझी चुमियूं ॾेई पासे ते रखी ॾींदासीं, पोइ 2 सालनि खां पोइ मां कमु वठंदासीं। जवाब आहे त ज़मीर बि ईअं आहे जीअं ॿाह असांजी 20 किलो वज़न खणे थी। जेकॾहिं असां हुनजी 6 महीना रिहर्सल न कंदासीं त पोइ 20 किलो वज़न खणंदासीं त असांजी ॿाह खणंदी, ॿाह न खणंदी, उहा 5 किलो खणंदी, 10 किलो खणंदी। तीअं ज़मीर मां जेकर रोज़ फ़ाइदो कमु न वठिबो, रोज़ानो पंहिंजे पाण जो जाइज़ो न वठिबो, आधी राति जो या तनाई में त मूं कहिड़ा ग़लति फ़ैसिला कया आहिनि, त नतीजो हीअं थींदो त असांजी अना, असांजी कावड़, असांजूं नंढड़ियूं नंढड़ियूं रंजिशूं, उहे असां ते हावी थी वेंदियूं, उहे ज़मीर जो रूप वठी ईंदियूं। माण्हू चवंदो आहे तूं हिन ते तनक़ीद वेठो करी, चयां हुनखे सुधारणु चाहियां थो, ऐं हुन ते तमीरी तनक़ीद वेठो करियां। अंदरि में इहो हूंदो त 14 ॾींहं हुन मुंहिंजे बारे में जेका न शान सां शिकायत कई आहे, उहा मूंखे कावड़ आहे। ऐं रूप कहिड़ो वठी ईंदी, अहिला इनक़िलाबी रूप वठी ईंदी ज़मीर जो।
ज़ाती जहिड़नि में बि ईअं थींदो आहे। अब छा आहे, ऐं त हक़ सच वेठो करियां, उहो हक़ सच जो रूप वठी ईंदी। ऐं पोइ उन टाइम ते जॾहिं मैदान आहे इंसाफ़ भरियो फ़ैसिलो करण जो, त उन टाइम ते फ़ैसिलो न थींदो, थी सघे ई नथो। जेकॾहिं रोज़ असीं पंहिंजे इनकलाबी ज़मीर खे ज़िंदा नथा रखूं, त पोइ उन टाइम ते छा थो थिए, जेॾीमहिल उहा कावड़, उहा रंजिश, उहा अना, उहो गुरूर असां ते हावी आहे, त लतीफ़ साईं चए थो चोर उभो ईअं चए। ऐं सभु चोर, कावड़ वारो चोर, नफ़रत वारो चोर, बुग़्ज़ वारो चोर, अचे कहिड़े रूप में थो, चोर उभो ईअं चवे, आउं इहो ई आहियां। चए थो आउं ज़मीर आहियां, तोखां फ़ैसिलो थो करायां। ऐं ईअं न सम्झो त दुनिया, उहो माण्हू बि उन टाइम ते गिरफ़्त में हूंदो आहे। जीअं अलफ़ लैलाई किसनि जे अंदरि माण्हूअ जे अंदरि जादू कबो हो, त उहो ॿिए जे कंट्रोल में हूंदो, ईअं हूंदो। पोइ लतीफ़ साईं ते जिते जे 80 अखियुनि हुए, उन टाइम ते न जेकर तो वटि 80 अखियूं आहिनि, त बि लिकी खे कोन लही सघिजे ई नथो। लीडरनि खां ग़लति फ़ैसिलो थी वेंदो, जेकॾहिं उहो रोज़ पंहिंजो जाइज़ो नथा वठनि। रुकावटूं कहिड़ियूं आहिनि? रुकावटूं नंढड़ाइप, सितईपणूं, हिक पासे ते नज़र, सभिनी पासनि ते नज़र न, हलकिड़ाइप, हिकिड़े पासे ते वज़न ॾियणु। तव्हां सम्झो था त इंसाफ़ जेॾीमहिल कबो आहे, इंसाफ़ में जेकॾहिं तव्हां साइमीअ जे हिकिड़े पुड़ में थोरो रुॻो 2 ग्राम वधीक विझी छॾियो, इंसाफ़ थींदो? जब तराज़ू हीअं थी वेंदी न। इंसाफ़ भरे फ़ैसिले लाइ छा आहे, हिकिड़े पासे ते नज़र न, ॿिन्ही पासनि ते नज़र। बुर्दबाराना फ़ैसिलो, दूर अंदेशी वारो, उते हलकिड़ाइप न। हल्को माण्हू त चवंदो हींअर ई ताड़ियूं वॼनि। ॿियो हिक पासे ते नज़र, सितईपणूं गहरा फ़ैसिला न करे सघंदो। ऐं नंढड़ाइप ऐं रुकावट, इहे पैदा छा थींदो, जेॾी महिल हीअ असांजी रिहर्सल थिए थी, त पैदा थिए थी दूर अंदेशीअ वीहनि, परे ताईं नज़र पैदा थी सघे ई नथी, जेसिताईं असांजा ही 4 जोग पचायल न आहिनि। ॿियो गहराइप असांजे अंदर में पैदा थींदी। टियों वुसियत पैदा थींदी। वुसियत माना वसी पैमाने ते दायरो। ऐं पसे मंज़र जी नज़र पैदा थींदी। शयुनि जे पेश नज़र ते रुॻो असांजी नज़र न हूंदी, उन जे पसे मंज़र ते नज़र हूंदी। बुर्दबारी ऐं तवाज़न पैदा थींदो। हाणे हिते असांजा 4 गुण थियनि था, 2 स्टेज वारा आहिनि, 2 उन्हनि जो पोयां जोग पचाइण।